नाज़रीन जेके दाऊं कुकू इन गरीब मिसकिन जी तव्हां ॿुधी रहिया आहियो त ही चवनि था पिया त एंटी रैबिड वैक्सीन जेका आहे उहा कमिश्नर ऑफिस लाड़काणे मां मिलंदी आहे पर डॉक्टरनि जो चवण मुताबिक़ उहा हुते मिले कोन्हे आहे कोन खोट आहे 15 ॾींहं जॾहिं ॿुधायो थो वञे त भई इहा साॻी वैक्सीन जेका आहे उहा स्टोरनि ते ब्लैक ते मिले थी। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा स्टोर ते किथां थी अचे पई का ख़बर कोन्हे त इहा उतां जा जेके डॉक्टर लोकल डॉक्टर खपाइनि था या जेके उतां जा टेक्नीशियन्स उहे खपाइनि था पिया या सेक्रेटरी जेको खपाए थो पियो। असां हिन लाइव प्रोग्राम जे ज़रिए सभिनी वस वारनि खे इहा अपील था कयूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे असां जेको आहे सो अपील था कयूं सिंध जे चीफ जस्टिस खे अपील था कयूं FIA घणा ॾींहं थिया साईं हिनखे सुबुह जो चक लॻो आहे कुते असांखे 10-15 ॾींहं थिया पे रोज़ 15 रोज़ सुबुह करे हिनखे कुते खाधो आहे गरीब माण्हू ही लाड़काणो आहे नाज़रीन ही लाड़काणो आहे जिते लाड़काणो सेंटर जिते असां एंटी रैबिड वैक्सीन चवंदा त हर दवा लाड़काणे में मिले थी पर ही चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ही माण्हू मिसकिन माण्हू जेके आहिनि उहे ॿुधाइण था चाहिनि पिया त उन्हनि खे ॿी सहूलियत त कोन्हे पर जॾहिं उहे बीमार था थियनि पिया त उन्हनि खे जेका सरकारी इंजेक्शन लॻणी आहे उहा बि नथी मिले पई। गरीब मिसकिन काॾे वञूं कंहिंखे चऊं भला कंहिंजे वञूं नेठि त असां महिरबानी कयो न घणा ॾींहं थिया तव्हां अचो था पिया हिते इलाही ॿ टे अच्छा स्टोर ते इहा ब्लैक ते मिले थी स्टोर ते ब्लैक लाड़काणे जे स्टोर्स ते ब्लैक ते इहा साॻी जेका आहे एंटी रैबिड वैक्सीन मिले थी पई पर हाणे असांजो ब्लैक ते मिले थी ही जेको दाऊं कुकू आहिनि केतिरे में मिलनि थियूं बाबा ब्लैक ते 1500 5000 साईं तव्हां छा चवणु चाहींदो? मां इहो ई चाहींदुसि त हीअ जेका बि हेल्थ जी इंतिज़ामिया आहे उन सॼे खे हटाए उनजे ख़िलाफ़ इंक्वायरी करी वञे FIA में एंटी करप्शन में। नाज़रीन जींदा जुंगा न्यूज़ सां गॾु मां शुभ अली भुट्टो। नाज़रीन हिन वक़्तु असीं MS जेको आहे लाड़काणो आहिनि जेके अली गौर डायरी साहब डॉक्टर जेके आहिनि उन्हनि सां गॾु मौजूदु आहियूं उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं अस्सलाम वालेकुम जो इहो पिणु चवणु आहे त असांजे हिन अस्पताल जे अंदरि कुते जी जेको आहे सो वैक्सीन मौजूदु न आहे। तव्हांखे बि एज़ ए ख़बर हुअणु खपे त वैक्सीन हींअर सिंध में कान्हे का पूरे लाड़काणे ज़िले में तव्हांखे डिवीज़न में कान मिलंदी किथे बि कंहिं बि ज़िले में मूंखे ॿुधायो किथे वैक्सीन आहे कान्हे का ऐं उहा वैक्सीन सिंध में ख़तमु थी वई आहे। हायर अथॉरिटीज़ खे सॼी इंफॉर्मेशन आहे टियों ॾींहुं जेको सो असांखां हाई कोर्ट हैदराबाद कराचीअ हिन मुतलिक़ वरिती जंहिंमें मां हुनखे रिपोर्ट ॾिनी DHO लाड़काणो IHS टोटल जिथे किथे मथां खां शॉर्ट आहे असांजे तरफ़ां शॉर्टेज कान्हे का मसइलो त पब्लिक जो आहे न। हाणे उहा कोर्ट खे बि ख़बर आहे त हीअ हिन वक़्तु सिंध में सॼी शॉर्टेज आहे ऐं अख़बारनि में बि अची चुको आहे सभिनी खे त भई वैक्सीन जी शॉर्ट आहे जेका असां रिटर्न में बि मोकिले छॾी आहे त भई हीअ असांखे वैक्सीन जी शॉर्ट आहे सप्लाई मथां कान थी अचे उन जो कसूरवार MS कोन्हे को।